जी मां इन वक्त तमाचानी थाने जी हद ॻोठ गेलो शेख में मौजूद आहियां जिते 6 इंसानी जानियूं क़तल थियूं। शेख बिरादरी जी 2 धुरनि में फायरिंग के नतीजे में एक औरत समेत 6 ॼणा क़तल थिया आहिनि, जंहिंमें 3 जेके आहिनि सॻा भाइर भी शामिल आहिनि। इन हवाले सां हिते तमाचानी थाने जो जांच ऑफिसर असां मौजूद आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वाक़ियो कीअं पेश आयो आहे। वधीक जांच ऑफिसर खां मालूम था कयूं छा मामलो हुयो, अदा कीअं वाक़ियो पेश आयो, केॾी महिल पेश आयो आहे? यानी गुलाम शबीर मूंखे गुलाम फारूक रिंग कई त जेको आहे असांजो भाउ आहे सखर रहंदो आहे, गुलाम अकबर ऐं गुलाम मोहम्मद, इहे हेॾे अचंदा हिन खे त मना कयो। मां बीठो हुउमि सखर कोरट बीठो हुउमि। मां जेसिताईं उतो पहुतमि थाणे ते आयुमि त थाणे जी असांजी मोबाइल जेका अॻ में जेल ते वियल हुई ड्यूटी में, उतो जेसिताईं मां पहुतमि हे कुंड ते मां जेसिताईं पहुतमि त हेॾो फायरिंग शुरू थी वई। छोकिरो नंढो जेको आहे उहो भॼंदो आयो, गुलाम अकबर पुटु जेको बची वियो, जेके थड़े ते असां खणी करे थाणे ते भॻा। हिकु मां हुउमि, हिकिड़ो मूंसां सिपाही हो। हे शायदियूं उन गॾु कई अथसीं, उन में कारतूस आहिनि ख़ाली, उहे बि गॾु कया अथसीं। हिकु 9mm जो जेको आहे ज़िंदा आहे गोली आहे उहो कयो अथसीं। 4 TT पिस्टल जा कया अथसीं। वो रतो जेका आहे उहा प्रॉपर्टी कई अथई। वधीक बाले ऑफिसरनि साहिबान जेके आया आहिनि वधीक जांच हले थी। पुराणे सखर में लॾ पलाण करे हिते बि अचनि छा? हे कुरैशी ॻोठ मां लॾे आया पे। जी तव्हां तमाचानी थाने जे जांच ऑफिसर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जिन जो चवणु आहे त पुराणी सखर मां लॾ पलाण करे शेख बिरादरी जा जेके माण्हू हिते जीअं पहुता त अॻुवाट ई हिते माण्हू मौजूद आहे जिन पारां फायरिंग कई हुई। 2 धुरनि जो नुक़सानु थियो आहे। हिकु धुर जो 1 ॼणो क़तल थियो आहे, बाक़ी 2 धुर जा जेके आहिनि 5 ॼणा क़तल थिया आहिनि, जेके हिकु औरत बि शामिल आहे। तव्हां मुंहिंजे पुठियां ट्राली ॾिसी सघो था भई जंहिं ते हू पुराणे सखर वारे इलाइक़े मां लॾ पलाण करे हिते पहुता हुया। ऐं हिते पहुचण लाइ ॻोठ वारे जिते घर आहिनि उते घर जे बराबरि पहुचण वक़्तु ई हिते फायरिंग थी आहे। ॿिन्ही ॿाहिरनि ऐं ॿाहिरि जेके 2 धुरियूं आहिनि इन्हनि में तकतान पैदा थी आहे। ॿुधाए पियो जे 2 धुरनि में प्रॉपर्टी ज़मीनी मालिकी तां तकरार शुरू थियो, जंहिंमें ही 6 इंसानी जानियूं क़तल थियूं आहिनि। असां सां हिते मौजूदु आहे ईदी रज़ाकार गुलमहर, जंहिं पिणु जेके 6 लाशूं आहिनि उहे पहुचायूं। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं घणा माण्हू क़तल थिया आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़ी इतला मिली। सरहदी ईदी सेंटर सखर के जेको आहे SP ऑफिस मां इतला मिलियो त तमाचानी थाणे जे हुदूद ॻोठ गेलो शेख बिरादरी में तसादम थियो आहे ऐं उते तक़रीबन हिकु औरत समेत 6 माण्हू क़तल थी विया आहिनि। एम्बुलेंस जी बि मज़ीद ज़रूरत आहे। ईदी सखर की तरफ़ सां जेको आहे असां 6 एम्बुलेंसूं रवानो कयोसीं। उहे मैयतूं जेके आहिनि औरत समेत 6 डेड बॉडियूं जेके आहिनि असां ईदी एम्बुलेंस जे ज़रिए सिविल अस्पताल सखर जेको आहे शिफ्ट करे चुका आहियूं। पाण में सॻा भाइर आहिनि, हिननि जूं ही ज़मीनूं आहिनि। हिते कुझु हिननि जा भाइर सखर शिफ्ट थी विया हुआ, मुख़्तलिफ़ एरियाज़ में रहंदा हुया। पाण में तलक कलामियूं हिन जूं प्रॉपर्टी ते हलनि शुरू थियूं। को वण वढराया हिननि, उन्हनि ते उन्हनि चए त असां लॾे अचूं था पिया, हिते पोइ तोखे वण न खाइणु ॾींदासीं। इहे पोइ उन ते ही पार्टी गुलाम शबीर जा भाइर जेके आहिनि उहे हिते लॾे अचनि पिया ई ट्रैक्टर ट्राली ते, जंहिं ते हिक ॿिए सां हिननि जी मुज़ाहिमत थी आहे, जंहिं ते फायरिंग थी आहे, जंहिंमें 5 भाती जेके आहिनि हिन ट्रैक्टर ट्राली ते जेके सुवार हुया इन्हनि जा फौत थिया आहिनि। हिकिड़ी लेडी इंजर्ड थी आहे ऐं ख़बर पई आहे त हिकिड़ो जेको शबीर जो पुटु बि इन में एक्सपायर थियो आहे। तव्हां पुलिस ऐं ईदी रज़ाकारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, मजमूई उन्हनि जो चवणु आहे त शेख बिरादरी जी 2 धुरनि में छिकताण सबबि 6 इंसानी जानियूं क़तल थियूं आहिनि, जंहिंमें 3 सॻा भाइर ऐं 1 औरत बि शामिल आहे। शेख बिरादरी सखर जे पुराणे सखर वारे इलाइक़े मां लॾ पलाण करे हिते तमाचानी थाणे जे हिन ॻोठ में आबाद थियण जे लाइ पहुती त रस्ते में ई फायरिंग शुरू थी वई, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा क़तल थी विया आहिनि। इन हवाले सां पुलिस पंहिंजी जांच करे रही आहे, ॾिसे त केरु ज़िम्मेवारु आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ जेके वारिस पहुता त FIR दाख़िल कई वेंदी, ज़िम्मेवारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कैमरामैन सज्जाद संजय नगर, फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।